नाज़रीन, मीरो खान बासा गोपांग हाउस में शहीद जुल्फ़कार अली भुट्टो की सालगिरह तकरीब मल्हाई वई, जंहिंमें कारकुननि ऐं अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले सां सुधा मुजाहिद सूमरो जी ही रिपोर्ट। अज शहीद जुल्फ़कार अली भुट्टो की 93 सालगिरह की तकरीब कोठाई वही है। पाकिस्तान पीपल्स पार्टी डिस्ट्रिक्ट कंब शहजादकोट पारां मीरो खान के गोपांग हाउस से उन सिलसिले में अचो तो अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल करियूं। वो छा पिया ॿुधाइनि? भुट्टे साहब की पैदाइश जो ॾींहुं आहे ऐं असां इनखे पंहिंजी सेलिब्रेशन कयूं था। हिते गोपांग हाउस ते हिकिड़ी पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले कंबर शहजादकोट जे तरफ़ां तकरीब रखी वही आहे। शहीद जुल्फ़कार अली भुट्टो हू सिर्फ़ पाकिस्तान जो लीडर न हो, हुनखे दुनिया लेवल ते मञाए पियो वञे। शहीद ई असांखे ज़बान ॾिनी उथण जी, वेहण जी, ॻाल्हाइण जी। जॾहिं शहीद जी सियासत खां अॻु में कंहिंखे ज़रूरत न हूंदी त को कंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हाए सघे, आवाज़ उथारे सघे। मां चवंदुमि त असांजो अॼु क़ाइदे जी शहीद जुल्फ़कार अली भुट्टे साहब जी 93 वर्ष जेका आहे सालगिरह आहे। इन सिलसिले में अॼु असां केक कटियूं पिया। दोस्त काफ़ी अची विया ॿिया अचनि पिया। यादि आहिनि उहे कॾहिं बि न विसरंदियूं। इंशाअल्लाह ताला जेसि ताईं ज़िंदगी आहे, शहीद भुट्टो जी पार्टी सां, शहीद भुट्टो जे ख़ानदान सां, शहीद भुट्टो जे वर्करनि सां गॾु हूंदासीं। जी नाज़रीन, अॼु शहीद जुल्फ़कार अली भुट्टो की 93 सालगिरह मीरो खान जी गोपांग हाउस से मल्हाई वई। उन सिलसिले में पाकिस्तान पीपल्स पार्टी के अॻवाननि वर्करनि ऐं उहिदेदारनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। कैमरामैन शौकत समोसागर मुजाहिद सूमरो, मेरान टीवी।